मुफ्ती साहब असांजे इलाके में एक औरत के उन्हनि जो मुड़ुस ऐं घर जा भाती ज़िना कराए पैसा कमाइण ते मजबूर कंदा आहिनि। औरत जे पीउ कोर्ट खां तलाक वठी पंहिंजे धीअ खे ॿी जगह निकाह कराए छॾियो। छा कोर्ट जी तलाक ऐं उहो निकाह दुरुस्त आहे? मोहम्मद उसामा। जॾहिं बि पंहिंजी न्याणी जो रिश्तो कयो त सभ खां पहिरियां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस जे मुताबिक़ रिश्तो तलाश कयो। अमूमन ग़लती थींदी आहे, माण्हू हमेशह इहो ॾिसंदा आहिनि त अॻिलो मालदार आहे या न, बसि मालदार आहे त काफ़ी आहे। मालदारी बि ॾिसजे त उहो कमाए थो या सुञो आहे, ख़ानदान बि ॾिसजे, नसब बि ॾिसजे, हैसियत ऐं शोबो बि ॾिसजे, पर सभ खां पहिरियां दीनदारी ॾिसजे त उहो दीनदार आहे या न। ऐं जंहिं शख़्स में ॿ ख़राबियूं हुजनि उन सां कॾहिं बि पंहिंजी न्याणी जो रिश्तो न कजे। हिकु जेको शख़्स नशई आहे, इंतिहा दर्जे जो नशई आहे, चरसी आहे, मवाली आहे, उन सां रिश्तो न कजे। ॿिए नंबर ते जेको इंतिहा दर्जे जो जुआरी आहे, इन ॿिन्हिनि शख़्सनि सां कॾहिं बि पंहिंजी न्याणी जो रिश्तो न कजे। वजह छा आहे त जेको शख़्स इंतिहा दर्जे जो नशई हूंदो आहे या इंतिहा दर्जे जो जुआरी हूंदो आहे, इन में कमाइण जी सलाहियत ख़तम थी वेंदी आहे। छो त जुआरी जो सॼो फोकस हूंदो आहे जुआ में, उनखे वीचारे खे टाइम ई न हूंदो आहे त को कमाए। या जेको नशई शख़्स आहे उहो सॼो ॾींहुं नशे में हूंदो आहे, उनखे बि कमाइण जी सलाहियत न हूंदी आहे। ऐं ॿिन्हिनि खे पंहिंजी सर्कल हलाइण जे लाइ पैसा खपनि। नशई खे नशो पूरो करण जे लाइ पैसा खपे, जुआरी खे पंहिंजो सर्कल हलाइण जे लाइ बि पैसा खपनि, त उहे रस्तो इहो अक्सर इख़्तियार कंदा आहिनि। इहो जेको नतीजो निकिरंदो आहे ज़िना वारो, इहो अक्सर इन्ही ॿिन्हिनि मख़लूकनि मंझो निकिरंदो आहे। त हमेशह रिश्तो इंसान करे त इहा शइ ॾिसजे, इन में तरजीह ॾिजे। बाक़ी जेको हिन मसलो लिखियो आहे त हिन जे वालिद जेको आहे कोर्ट खां तलाक वठाए करे ॿी जगह ते निकाह करायो आहे, त इन में निकाह त टोड़ाइजे। जेको एॾो बदबख़्त इंसान आहे, जेको पंहिंजी घरवारी जी ज़िना खे इनकम बणाए थो, पंहिंजो आमदनी बणाए थो, कमाई जो ज़रियो बणाए थो, त अहिड़े शख़्स खां फौरन रिश्तो टोड़ाइजे, इहो ज़रूरी आहे। बाक़ी इन जेको रिश्ते टोड़ाइण जो तरीक़ो इख़्तियार कयो आहे, इहो तरीक़ो ग़लति आहे। त कोर्ट वञी करे कोर्ट मां जज साहब लिखी ॾिनो तलाक तलाक, इन सां तलाक न थींदी आहे। छो त इस्लाम में तलाक जो हक़ सिर्फ़ु मुड़ुस खे हासिल आहे। मुड़ुस खां अलावा कोई बि शख़्स उन जी घरवारी खे तलाक नथो ॾेई सघे, न उन जो पीउ, न को वज़ीर आज़म, न को कोर्ट जो जज। त पोइ कीअं तलाक ॾियारिजे? मुड़ुस तलाक ॾे नथो। उनजो तरीक़ेकार इहो आहे त कोर्ट में माण्हू जेको आहे पंहिंजो मसइलो पेश करे ऐं कोर्ट जो जज पंहिंजी ताक़त जे ज़रिए सां उन जे मुड़ुस खे गिरफ़्तार कराए ऐं पुलिस जे लितरनि सां उन जी ज़ुबान खां तलाक जा लफ़्ज़ चवराए। इहो तरीक़ो आहे। मुड़ुस जी ज़ुबान खां तलाक जा लफ़्ज़ चवराइण ज़रूरी आहिनि, उन खां बग़ैर तलाक न थींदी आहे। त उन जी सूरत इहा आहे त कोर्ट जो जज, छो त ताक़त आहे न, ताक़त कंहिंखो ज़मीन ख़ाली कराइण या कंहिंजो घर ख़ाली कराइण इहो आसान आहे, त ज़ुबान कंहिंजी खोड़ाइण इहो बि आसान आहे पुलिस जे लाइ। त पुलिस इहो तरीक़ेकार इख़्तियार करे। इन तरीक़े खां पोइ जेको आहे इद्दत गुज़ारे औरत ॿी जगह ते निकाह करे सघे थी। जेकॾहिं ईअं नथा करनि, बग़ैर मुड़ुस जी इत्तिला जे, बग़ैर मुड़ुस जी ख़बर जे कोर्ट ॾे विया, कोर्ट तलाक लिखी ॾिनी, इहा तलाक बि न थी ऐं ॿी जगह ते जेको निकाह करायो अथनि इहो निकाह बि न थियो। छो त निकाह जे मथां निकाह न थींदो आहे। जेसीं ताईं पहिरियों निकाह ख़तमु न थिए तेसीं ताईं ॿियो निकाह न थींदो आहे। त तरीक़ो इहो ग़लति आहे, तरीक़ो सही इख़्तियार कजे। बाक़ी अहिड़ी सूरत में पंहिंजी न्याणी जो रिश्तो ख़तमु कराइणु इहो ज़रूरी आहे। अल्लाह साईं सम्झण जी तौफ़ीक़ नसीब।